नाज़रीन 5 डिसंबर ते सकाफ़ती दिहाड़े जे हवाले सां खडड़ो जे मुख्य स्कूल में सकाफ़ती तकरीब कोठाई वई। रिपोर्ट करे आहे अख्तर मारी। आवाज़ टीवी न्यूज़ पारां तालीम पिरायो सिंध समारोह जे सिरे हेठि 5 डिसंबर ते सकाफ़ती दिहाड़ो मल्हाइण वारे ॾिनल सॾ ते खडड़ो जे मेन बॉयज़ प्राइमरी स्कूल में एक रंगारंग सकाफ़ती तकरीब रखी वई। हिन सकाफ़ती तकरीब में स्कूली शागिर्द सकाफ़ती लिबास अजरक ऐं टोपियूं पहिरे शिरकत कई। शागिर्दनि पारां रांदियुनि जा मुक़ाबला, टेबलोज़ ऐं सिंधी लोक गीतनि ते ख़ूब रक़्स कयो वियो। रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली, रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली, गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा नारा नारा। इन सिलसिले में इन सकाफ़ती तकरीब में शरीक शागिर्दनि ऐं उस्तादनि आवाज़ टीवी न्यूज़ सां वीचार वंडींदे ॿुधायो त हमें खुशी हो रही है, हमारे स्कूल में सकाफ़ती दिन मनाया जा रहा है। हमें मुकाबले हुए, स्कूल में डांस किए गए, हमारे साईं ने बहुत मेहनत की है। हम सकाफ़ती दिन बड़ी धूमधाम से बनाई। कंद पोइ बि नारा नीअं जा सिंधड़ी तुंहिंजो सगंद मरंदासीं पर मुरकंदे। 5 डिसंबर असांजे क़ौमी सकाफ़ती जो ॾियारो आहे ऐं सिंधियुनि जो असांजो ॾियारो आहे। असांजे हिन स्कूल में वॾो प्रोग्राम थी रहियो आहे। हिन प्रोग्राम में शामिल थी असांखे बहुत ख़ुशी आहे ऐं नंढड़ा ॿार अजरकूं ऐं टोपियूं पाया आहिनि। असां बहितरीन नमूने सां प्रोग्राम कयो आहे जंहिंमें टेबलोज़ वग़ैरह बि असां कया आहिनि। इन खां अलावा क्विज़ कॉम्पिटिशन ऐं स्पोर्ट्स जा इवेंट बि असां कराया आहिनि। कैमरामैन DJ सुनैन मलक सां गॾु अख्तर मारी, आवाज़ टीवी न्यूज़ खडड़ो।